अस्सलाम वालेकुम। अमी ॾिसी रहिया आहियो क्लासिकल सॉन्ग्स हाउस। मां आहियां मुंहिंजो पंहिंजो जुमन पिता थी। उमेद कयां पियो तव्हां ठीकु ठाक हूंदा ऐं चाक चङा भला हूंदा। अॼु हिकु मां तव्हांजे लाइ तमामु ख़ूबसूरत ऐं तमामु बहितरीनु गज़ल खणी आयो आहियां, जेको इनशाअल्लाह मूंखे तमामु बहितरीनु पसंदि ईंदो ऐं मूंखे तफ़सील सां हर शइ ॿुधाईंदो थो वञा। हे जहिड़े झटे जे करे ई हिकु मूं नंढड़ी कोशिशि कई ऐं नंढड़ो हिकिड़ो गज़ल ठाहियो आहे मां लाइ, सो जीअं दोस्त इनशाअल्लाह सम्झी सघनि ऐं सम्झी बि वेंदा। छॾी ही जहिड़ा सभ सां तूं ठाह कर, बुग़्ज़ दिलि में न रख, जो मिलई बिस्मिल्लाह कर। चए थो मतिलबु जहिड़ा झटा सभ सां छॾ, ख़तमु कर जहिड़ा झटा सभु कंहिंसां तूं मतिलबु ठाह कर, ऐं दिलि में बुग़्ज़ न रख, जेको मिलई तंहिंखे बिस्मिल्लाह कर, उनखे हथ ॾे, उन सां दुआ सलाम कर। अॻिते चए थो त नफ़रतूं जो करणु काफ़िरनि जो त कमु, नंढड़नि ऐं वॾनि सां प्यार चाह कर। चए थो नफ़रतूं ख़तमु कर, नफ़रतूं जेको आहे सो काफ़िरनि जो कमु आहे, नफ़रतूं करणु, ऐं तूं जेको आहे सो नंढनि ऐं वॾनि सां प्यार कर, चाह कर, ऐं हीअ तुंहिंजो कमु न आहे। नफ़रतूं जेके कंदा आहिनि से काफ़िर कंदा आहिनि। ऐं वरी अॻिते चए थो हीअ हयाती कुझु पल घड़ी जी अथई, बेवफ़ा ज़िंदगी ते न वेसाह कर। चए थो हीअ ज़िंदगी जेका आहे न सो माना चंद लम्हनि ख़ातिर आहे, सो उन ते एतबार न कर। जेको सही मतिलबु जेको पंहिंजो पाड़े में ओड़े में जंहिंसां बि तुंहिंजी अगरि का बि हिकु मतिलबु थोरी घणी ॻाल्हि आहे, उनखे दरगुज़र करे छॾ, छो जो ज़िंदगी ते को एतबार न आहे। ऐं वरी हिते चए थो अखि बुरी सां ॾिसण ही जो सही न अथई, सोच वीचार बेअक़ल जाह कर। चए थो मतिलबु कंहिंसां बि माना बुरियूं अखी करे न ॾिस, त मतिलबु कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे तूं, मां हुनखे हीअं छो ॾिसां या हुन सां हथु छो मिलायां, ऐं मतिलबु कुझु हया कर, कुझु शर्म कर, मतिलबु ईअं न कर त बहितर आहे। वरी अॻिते चए थो जानवर कोन थी आदमी खोल अख, जो पटे थो खाए सॼो माह कर। चए थो मतिलबु तूं जानवर न आहीं, तूं हिकु इंसानु आहीं, अखियूं पट पंहिंजूं छो माण्हुनि जो मांस खाईं थो, मतिलबु ईअं बि करणु तोखे जुगाए नथो। सो अॻिते वरी चए थो वेड़े में जुमन ही न फितनो खपे, हित पिताफ़ी हुजे बसि ख़तमु खाह कर। चए थो वेड़े में मतिलबु हीअ जंगूं फसाद जहिड़ा झटा इहे न हुजनि त बहितर आहे। इहे सभु शइ ख़तमु कर, हर कंहिंसां कावड़ दुश्मनियूं सभु ख़तमु कर। ऐं हीअ मूंखे मां अॻिते ॿुधाईंदो हलां त हीअ इनशाअल्लाह वीडियो अहिड़ियूं तमामु बहितरीनु ऐं सुठियूं नंढड़ी कोशिशि करे तव्हां ताईं पुॼाइबियूं। नेक्स्ट वीडियो में इनशाअल्लाह वरी मिलंदासीं का ख़ूबसूरत शाइरी सां। इनशाअल्लाह हीअ बि शाइरी मूंखे पसंदि ईंदी आहे। हीअ मुंहिंजी शाइरी अगरि मूंखे पसंदि आई आहे त मुंहिंजे चैनल खे लाइक सब्सक्राइब ज़रूरु कंदा। वॾी महिरबानी।